अॼु असां ज़िक्र कंदासीं मथे जे सूर जे बारे में। मथे में सूरु मुख़्तलिफ़ सबबनि जे करे थींदो आहे ऐं जेकॾहिं असां मथे जे सूर जे कंहिं बि सबब जे बारे में ॼाणे वञूं त असां मथे जे सूर खां महफ़ूज़ रही सघूं था। तंहिं करे मथे में थींदड़ सूर खे कंट्रोल करे असां पंहिंजी आज़ादु ऐं ख़ुशगवार ज़िंदगी गुज़ारे सघूं था। दोस्तो, हाणे अचो त इन ॻाल्हि खे ॾिसूं त मथे में सूरु छो पवंदो आहे ऐं मथे जे सूर जा आम तौर कहिड़ा कहिड़ा सबब आहिनि। छा उन्हनि सभिनी सबबनि ते कंट्रोल करे सघिजे थो? मथे जे सूर जा मुख़्तलिफ़ सबब थी सघनि था, जिन में सभ खां पहिरियों आहे ज़हनी दबाव ऐं थकावट, यानी डिप्रेशन, परेशानी या निंड जी खोट। नंबर ॿियो सबबु आहे अखियुनि जा मसइला, नज़र जी कमज़ोरी, घणी मोबाइल या कंप्यूटर इस्तेमाल सां बि मथे में सूरु थींदो आहे। नंबर टियों आहे खाध खुराक, यानी ख़ाली पेट कैफ़ीन या चांहि काफ़ी जे घणे इस्तेमाल सां बि मथे में सूरु थींदो आहे। ऐं रत जो दबाव, यानी ब्लड प्रेशर वधी वञे या घटि थी वञे। साह या नक जूं बीमारियूं, नकु बंदि थिए, साह जे नालियुनि में सोज़श अची वञे, गर्दन यानी कंधु, रेढ़ जा मसइला, यानी जेको स्पाइनल कार्ड हूंदो आहे, करिंगो, उन जा मसइला, ख़राबु वेहण या ॻिचीअ में अज़लाती मसल्स जी छिक जे करे बि मथे में सूरु थींदो आहे। ॿियो हूंदो आहे माइग्रेन, मख़सूसु सूरु जंहिंखे माइग्रेन चइबो आहे। उन सां थींदो ईअं आहे जो रोशनी, शोर या ख़ुशबूअ सां मथे में सूरु थींदो आहे। ऐं नंबर 8 सबबु आहे बीमारियूं, यानी जेकॾहिं बुख़ारु हुजे, जिस्म में कंहिं क़िस्म जो इन्फेक्शन हुजे, रत में शुगर घटि थी वञे, तॾहिं बि मथे में सूरु थींदो आहे। मथे जे सूर सां असांजे जिस्म ते कहिड़ो असरु पए थो? कमु करण जी सलाहियत घटिजी वञे थी, ध्यानु ऐं यादाश्त मुतासिर थिए थी, दिलि जी धड़कन ते असरु पवे थो, बार बार सूरु थियण सां मिज़ाज, चिड़चिड़ापो ऐं कमज़ोरी थी महसूसु थिए। हाणे जेकॾहिं घरेलू इलाज खे ॾिठो वञे त जेकॾहिं माण्हू साफ़ु पाणी पीए, घणो पाणी पीए, थधी या हल्की गरम पटी पेशानीअ ते रखे, जेकॾहिं मथे में सूरु आहे त सुठी निंड कजे। मसाज, यानी कंध ऐं पेशानीअ ते हल्को तेल या तेल सां मालिश करणु घुरिजे। अदरक ऐं लीमे जो कहो या हल्की साई चांहि पीअणु घुरिजे। मोबाइल स्क्रीन खां वक़फ़ो वठो, यानी घटि इस्तेमालु कयो, त अहिड़ी तरह मथे जो सूरु घटिजी सघे थो या न पवंदो। मेडिकल इलाज में आम सूरु, जेकॾहिं आम सूरु पए थो त उन जे लाइ पेनाडोल ऐं पैरास्टामोल, इहो जेको फार्मूलो आहे, इहो सभ खां ॿियनि टेबलेट सभिनी खां बहितरीनु तरजीह आहे। बाक़ी जेकॾहिं माइग्रेन जो सूरु आहे त उन जे लाइ मख़सूसु दवाऊं थींदियूं आहिनि, जंहिंखे सुमाट्रिपिन चइबो आहे, उहे बि डॉक्टर जी सलाह सां इस्तेमालु करे सघजंदियूं। जेकॾहिं तकलीफ़ घणी आहे त डॉक्टर रत जो दबाव, अखियुनि जो टेस्ट या MRI कराइण जी सलाह ॾेई सघनि था। सुठी निंड कजे। केतिरा कलाक? घटि में घटि 7 खां 8 कलाक। 8-10 गिलास रोज़ु पाणी पीजे। मोबाइल ऐं कंप्यूटर जो इस्तेमालु घटि कजे। स्क्रीन खे घटि टाइम ॾियो। हल्की वर्ज़िश कयो। साह खणण जूं मश्कूं कयो। वक़्त ते ऐं मुतवाज़न, यानी मुनासिबु खाधो खाओ। ज़हनी दबाव घटाइण जे लाइ निमाज़, ज़िक्र ऐं मुराक़बो करणु घुरिजे। हाणे सुवालु इहो थो पैदा थिए त छा मथे में सूरु ब्रेन, यानी मेॼाले या उन जे हिसनि में सूरु हूंदो आहे, या मथे जे सूरु मथे जे कहिड़नि शयुनि या कहिड़नि हिसनि में पवे थो? दोस्तो, दिमाग़ यानी ब्रेन टिश्यू पाण में सूरु महसूसु करण वारा नर्वस फाइबर्स न आहिनि हूंदा। मतिलबु दिमाग़ जो पंहिंजो को हिसो सूरु नथो ॾिए। मथे जो सूरु असुल में दिमाग़ खे ढकींदड़ मेम्ब्रेन, जंहिंखे असां दिमाग़ जी झली चऊं, या मथे जे ॿाहिरनि हिसनि खे जे रगुनि, असाब ऐं अज़लात जे करे थींदो आहे। मथे जो सूरु दिमाग़ अंदरि न, पर दिमाग़ खे ढकींदड़ झलियुनि, रगुनि, असाब, अज़लात या अखि, नक, साह में कंहिं न कंहिं डिफ़िकल्टीअ जे करे थिए थो। दिमाग़ पाण सूरु नथो ॾिए, पर उन जा हिफ़ाज़ती ढांचा ऐं आसपास वारा हिसा सूर जो अहसासु पैदा कनि था।